सिंध असेंबली के इजलास में अपोजिशन बहरिया टाउन वाक़े ख़िलाफ़ एहतजाज तौर वॉकआउट कयो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त बहरिया टाउन में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, कंहिंखे बि बदमाशी करण न ॾिनी वेंदी। स्पीकर आगा सराज दुरानी जी सदारत हेठि सिंध असेंबली के इजलास में बहरिया टाउन वाक़े ख़िलाफ़ अपोजिशन मेंबरनि एतराज़ वारे नुक़्ते ते ॻाल्हाइण चाहियो त स्पीकर इजाज़त न ॾिनी। PTI ऐं MQM जे मेंबरनि एहतजाज तौर ऐवान मां वॉकआउट कयो। सूबाई वज़ीर नासिर शाह ऐवान में ॻाल्हाईंदे चयो त अपोजिशन वारा हिते ड्रामा कंदा आहिनि। अॼु सिंधी ॻाल्हाईंदड़नि ख़िलाफ़ ज़हर उॻारियो वियो। हुननि चयो त सिंधी ॻाल्हाईंदड़नि कॾहिं बि वफ़ाक़ ख़िलाफ़ ॻाल्हि नाहे कई, जंहिं बि पाकिस्तान मुख़ालिफ़ ॻाल्हि कई सिंधियुनि उन खे रद्द करे छॾियो। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला ॻाल्हाईंदे चयो त सिंध धरती ख़िलाफ़ का ग़लति ॻाल्हि बर्दाश्त न कंदासीं। वक़्तु आयो त सिंध लाइ क़ुर्बानियूं ॾींदासीं। हुन चयो त सिंध जे माण्हुनि PTI खे रद्द करे छॾियो आहे। इजलास में ट्रेन हादसे जे फ़ौतियुनि जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरी वई ऐं वाक़े ते अफ़सोस ज़ाहिर कयो वियो।